हिकिड़े मुल्क जो बादशाह हिकु चकर सोचण लॻो त वञी मुंहिंजी बादशाही जे माण्हुनि जा हाल अहिवाल ॾिसां त उन्हनि जा हाल अहिवाल कहिड़ा आहिनि। हाणे बादशाह छा कयो जो बादशाह पंहिंजो वेस बदिली कयो, बादशाही वारो वेस छॾे ॾिनई, आम सादा कपिड़ा पहिरे ऐं निकितो उनजी बादशाही में चकर लॻाइण जे लाइ। हाणे हणंदो अची बादशाही में हितां हुतां पुछाऊं कंदो, ॾिसंदो, घुमंदो फिरंदो। तो नेठि बादशाह जी बादशाह जे महल खां तमामु परे निकिरी आयो उन ॻोठ में। हाणे हणंदो फिरंदो वरी अची वापसी मोटियो। हाणे अचे पियो पंहिंजे महल ॾांहुं त सुबुह जो सवेर जो निकितल हो, अकेलो ई वेस बदिली करे। सो हाणे आयो, हिन खे तक़रीबन अची राति थियण वारी हुजे। सो अची हिकिड़े सुनसान हिकिड़े झंग में अची पुॻो। सो हाणे ॻोठ थोरा परे हुआ, सो अची उतां हिन जो गुज़र थियो। सो हाणे बादशाह चवणु लॻो त हाणे मूंखे राति थियण वारी आहे, महल मुंहिंजो अञा तमामु परे आहे। सो हिन खे उन झंग में हिकिड़ी भूंगी ॾिसण में आई। हिकिड़ी भूंगी हिन खे झंग में ॾिसण में आई त बादशाह चवणु लॻो त अॼोकी राति इन भूंगी में वञी रहां थो, वञी ॾिसां त सही इन भूंगी में ॿियो आहे केरु। सो हाणे बादशाह उतां आयो उन भूंगी वटि। सो हाणे उन भूंगी खे दर ॾिनो पियो हुजे। हाणे अची राति वारो टाइम थियो। हाणे अची बादशाह दर खड़काइण लॻो त उन में हिकिड़ी पोड़ी रहंदी हुई। सो पोड़ी रहंदी, सो पोड़ी दर खोलियो। सो पोड़ी चवणु लॻी बादशाह खे त हाणे पोड़ी न सुञातो त कोई बादशाह आहे, ही आम सादा कपिड़ा बादशाह खे पहिरियलु आहे। सो पोड़ी चयो त अबा केरु आहीं, ख़ैरु आहीं, हिते आयो आहीं। सो हिते बादशाह चवणु लॻो, अमा आऊं मुसाफ़िर माण्हू आहियां, फलाणे हंधि खां अचां पियो ऐं राति मूंखे जाम पहुची वई आहे, छा अॼोकी राति आऊं तो वटि रही सघां थो। सो हिते पोड़ी चवणु लॻी त अबा बिल्कुलु अॼोकी राति तूं भले मूं वटि रही सघीं थो। हाणे पोड़ी उन बादशाह खे पंहिंजे उन घर में उन भूंगी में विहारियो। सो हाणे पोड़ी चवणु लॻी उन बादशाह खे, हाणे हू पोड़ी जे लाइ त आम माण्हू चवणु लॻी त अबा तूं मानी खाईंदे तोखे आउं मानी ॾियां। सो बादशाह चवणु लॻो पोड़ी खे त अम्मा जे घर मानी आहे त पोइ भले मूंखे ॾे, मानी आउं खाईंदसि। सो हाणे पोड़ी उनखे मानी ॾिनी। सो हाणे बादशाह मानी खाधी। सो हाणे उन पोड़ी सां गॾु हिकिड़ी उनजी छोकिरी, हिकिड़ी उनजी उहा धीउ बि हुई। सो हिते बादशाह पुछा करणु लॻो उन पोड़ी खां त अम्मा ॾे ख़बर, अव्हां जो को मर्द माण्हू मुड़ुसु माण्हू को आहे कोन छा, ऐं अव्हांजी फैमिली में अव्हांजे ख़ानदान में केरु केरु आहे। पोड़ी खां बादशाह हाल अहिवाल वठणु लॻो। सो पोड़ी चवणु लॻी बादशाह खे त अबा असांजो केर बि कोन्हे, असीं माउ धीअरूं ॿ ॼणा ई हिते रहूं था। मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे ऐं ॿियो को पुटु वग़ैरह जो औलाद मूंखे आहे कोन, हिकिड़ी धीउ मूंखे आहे बसि। ऐं आऊं ऐं मुंहिंजी धीउ ॿ हिते रहूं था, हिन भूंगी में हिन झूपड़ी में रहूं था। मुड़ुसु मुंहिंजो अबा गुज़ारे वियो आहे। सो हिते बादशाह चवणु लॻो उन पोड़ी खे त अम्मा पोइ भला अव्हां जो जान वग़ैरह कीअं थो हले ऐं गुज़र सफ़र कीअं कंदा आहियो। सो हिते पोड़ी चवणु लॻी त अबा गुज़र सफ़र असांजो ईअं आहे जो आऊं ऐं मुंहिंजी धीउ वेंदा आहियूं झंग में। ही परियां झंग जाम आहे, इन झंग में असीं वेंदा आहियूं काठियूं वग़ैरह वढे ऐं उहो काठियूं वग़ैरह विकिणी उन वञा पंहिंजो गुज़र सफ़र कंदियूं आहियूं असीं। सो बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी। सो बादशाह ॾाढो हैरान बि थियो। सो नेठि राति जो काफ़ी टाइम अची थियो, बादशाह उते सुम्ही रहियो। हाणे उहा पोड़ी, उहा छोकिरी, उहे बि सुम्ही रहियूं। सो जॾहिं अची खैरनि जो सुबुह थियो, बादशाह चवणु लॻो उन पोड़ी खे त अम्मा हाणे चङो भला आऊं हाणे वञा थो, मुंहिंजो सफ़रु अॻियां आहे। सो हिते पोड़ी चवणु लॻी उन बादशाह खे त अबा ठीकु आहे, तोखे इजाज़त, तूं भले वञु, असीं बि पंहिंजे हिसाब सां कमुकार जे हवाले सां वञूं थियूं। सो नेठि बादशाह उन पोड़ी ऐं उन छोकिरी खां माना उतां मोकिलाए उतां थिए। सो हाणे बादशाह निकितो। बादशाह त हणंदो नेठि अची पंहिंजी महलात में पुॻो, अची पंहिंजी बादशाही में पुॻो। बादशाह उहे पंहिंजा कपिड़ा वग़ैरह लाहे ऐं वरी पंहिंजो बादशाही जेको हो लिबास उहो करे ऐं वरी पंहिंजी बादशाही में वेही रहियो। सो नेठि कुझु ॾींहं गुज़रियो, कुझु वक़्तु गुज़रियो, मतिलबु त 2-3 महीना इन ॻाल्हि खे गुज़री विया। सो नेठि हिकु चकर उहा साॻी पोड़ी घोड़ा कंदे अची बादशाह जे महल में पुॻी। महल जे ॿाहिरां पुॻी घोड़ा करणु लॻी त सिपाही चवणु लॻा उन पोड़ी खे त अम्मा तोसां ख़ैरु आहे जो तूं घोड़ा कंदी पई अची हिते। सो हिते पोड़ी चवणु लॻी सिपाहियुनि खे त अबा मूंखे बादशाह सां मिलायो, बादशाह सां मूंखे कमु आहे। सो नेठि सिपाही आया, बादशाह खे चवणु लॻा। सो बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, इहा पोड़ी वठी अचो दरबार में, आऊं इन सां मिलणु चाहियां थो।
हाणे सिपाही उन पोड़ी खे वठी आया उन महल में। पोड़ी उहा साॻी जंहिं वटि बादशाह राति गुज़ारी हुई। हाणे बादशाह दिन पोड़ी खे सुञाणे वियो, पर पोड़ी बादशाह खे न सुञातो, छो त उन पोड़ी वटि उहो बादशाह आयो लिबास ॿियो करे। आम सादो माण्हू थी आयो। पोड़ी त न सुञातो त को हीअ उहो ई बादशाह आहे, पर बादशाह सुञातो त हीअ उहा ई पोड़ी आहे जंहिं वटि आऊं राति गुज़ारे आयो आहियां। सो हिते बादशाह चवणु लॻो उन पोड़ी खे त अम्मा तोसां ख़ैरु आहे, जेको तूं रड़ियूं पई करीं, तूं घोड़ा घोड़ा करें पई, तोसां ख़ैरु आहे, तोखे छा थियो आहे? सो हिते पोड़ी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, ख़ैरु न आहे, तूं असांजी बादशाही जो बादशाह आहीं। ऐं फिलाणे हंधि फिलाणे झंग में रहां थी। हिकिड़ी मुंहिंजी धीउ आहे ऐं असांजो गुज़र सफ़र काठियुनि ते आहे। असीं झंग में जा माधियूं काठियूं वढे ईंदियूं आहियूं ऐं उहे काठियूं विकिणी असांजो जान वग़ैरह उन ते हलंदो आहे। सो हाणे हीअं थियो जो हिकु चकर आऊं ऐं मुंहिंजी धीउ वियासीं उन झंग में काठियूं वग़ैरह वढण जे लाइ, त हिकु आदमखोर आयो उन झंग में ऐं मुंहिंजी धीउ खे खणी वियो। तंहिंजे करे आऊं घोड़ा घोड़ा करियां पई ऐं मूं सोचियो त वञी बादशाह खे चवां, बादशाह खे दां ॾियां त जीअं मुंहिंजी धीउ उन आदमखोर खां आज़ादु कराए मूंखे ॾे। बसि इन जे लाइ घोड़ा घोड़ा करियां पई। सो बादशाह चवणु लॻो उन पोड़ी खे त अम्मा तूं परेशान न थी, तुंहिंजी धीउ तोखे तमामु जल्दी मिलंदी। जे अगरि तुंहिंजी धीउ हयाती हूंदी त तोखे मिली वेंदी, तोखे आऊं उन आदमखोर खां छॾाए ॾींदसि। जे अगरि मरी वई त पोइ हुए ठहियो, ज़िंदगी ते भरोसो न आहे, आदमखोर थी सघे मारे न छॾियो हुजे। जे अगरि मारे छॾियो हूंदो त पोइ मयार न कजां। जे अगरि ज़िंदा हूंदी तोखे तुंहिंजी धीउ ज़रूरु मिलंदी। आऊं वेंदसि उन आदमखोर खां, उहा तुंहिंजी धीउ छॾाए तोखे ॾींदसि। सो पोड़ी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं, जे अगरि तव्हां मुंहिंजी धीउ उन आदमखोर खां छॾाए मूंखे ॾींदो। सो हाणे बादशाह चवणु लॻो पोड़ी खे त अम्मा तूं केॾांहुं बि न वञां, तूं मुंहिंजे ई महल हिन में रह, जेसिताईं तुंहिंजी धीउ ऐं उन आदमखोर खां छॾाए तोखे ॾियां न। सो पोड़ी चवणु लॻी त भले ठीकु आहे। सो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, नौकरनि खे, सिपाहियुनि खे चवणु लॻो। सो बादशाह वज़ीर खे चई, ख़ासि हिदायत कई। सो बादशाह चवणु लॻो त आऊं वञां थो हिन पोड़ीअ जी, मुंहिंजी अम्मा जी धीउ उन आदमखोर खां छॾाइनि। ऐं जे अगरि मूंखे काफ़ी टाइम लॻी वञे, काफ़ी वक़्तु लॻी वञे, ऐं जे अगरि वापसी न मोटां, अलाह न ख़ासि थी सघे थो या आदमखोर या कंहिं बि शइ जे वर चढ़ी वञा, जे अगरि आऊं हयाती न हुजां काफ़ी टाइम खां, जे अगरि न वरां न, पोइ हीअ मुंहिंजी बादशाही जेका आहे सो हिन पोड़ी खे ॾिजो मुंहिंजी अम्मा खे। सा उहा बादशाह आहे, हिन मुंहिंजी पोड़ी अम्मा खे ॾिजो, हीअ बादशाही संभालींदी जे अगरि आऊं न वरियसि। तो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त जेको बादशाह सलामत जो हुकम। सो हाणे नेठि बादशाह उतां मोकिलाए उन पोड़ी खां, उन वज़ीर खां मोकिलाए। ऐं बादशाह वटि हिकिड़ो तोतो हो। बादशाह जो तमामु प्यारो धारियल तोतो हो जेको बादशाह सां ॻाल्हाईंदो हो। बादशाह बि उन तोते खे गॾु साण खयो। सो बादशाह चवणु लॻो त हाणे अकेलो आहियां, सिपाही नौकर त गॾु वठियो कोन थो वञा, ऐं हिन तोते मुंहिंजे खे खणी वञा त जीअं हिकिड़े खां ॿ चङा। तो बादशाह उन तोते खे बि खयो। हाणे बादशाह निकितो उन आदमखोर जी तलाश में। हाणे अचे पियो हणंदो हणंदो कई इलाइक़ा, कई जॻहियूं, सभु माना झर झंग लताड़ींदो, किथे बि आदमखोर जो ॾस पतो न मिलियो। सो हाणे हणंदे हणंदे नेठि अची थकी पियो। हाणे तक़रीबन हिते अची ॾींहं जो 2, 2:30, 3 जो टाइम थी वियो। सो हाणे बादशाह बि थकी पियो, कई झर झंग लताड़े आयो, पर आदमखोर जो न अतो न पतो। झंग तमामु जाम हुजनि, छो त ॻोठ वग़ैरह घटि हूंदा हुआ, झर झंग तमामु जाम हूंदा हुआ। अॼुकल्ह जे दौर में त हाणे जिथे किथे ॻोठ ऐं घर आहिनि, पर उन टाइम जी ॻाल्हि आहे, पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि, बादशाहनि जा किसा आहिनि इहे। तॾहिं झंग तमामु जाम हूंदा हुआ। जे अगरि अवी थोरो ई पोइते वेंदो पंहिंजी ज़िंदगी में, त अॻे बि काफ़ी तमामु झंग जाम हूंदा हुआ। सो हाणे त आबादियूं तमामु जाम थी वियूं आहिनि। सो हाणे नेठि बादशाह आयो हुते 2, 2:30 जे टाइम ते, हिकु वणु ॾिठी, उन वण जी छां जे हेठि वेही रहियो। हाणे तोतो बि गॾु हुजे। सो हाणे बादशाह सोचणु लॻो, चवणु लॻो त मार भणिया इहो आदमखोर अलाए किथे मिलंदो। हीउ सॼो इलाइक़ो मूं ॻोल्हियो आहे, सुबुह खां वठी 2, 2:30, 3 जो टाइम थी वियो आहे, सॼा झर झंग हर शइ मूं लताड़े छॾी आहे, पर इन आदमखोर जो न ॾस न पतो। सो हिते बादशाह खे ख़्यालु अची वियो। बादशाह चवणु लॻो इन तोते खे, चई यार ॻाल्हि ॿुध, हाणे तूं पखी आहीं ऐं हिते ॿिया जेके बि तुंहिंजी बिरादर जा पखी आहिनि, तुंहिंजी बिरादर जा तुंहिंजा पखी या ॿिया को बि पखी आहिनि, तुंहिंजी ॿोली लाज़मी पखी सम्झंदा, पखी जी ॿोली लाज़मी सम्झंदो। तूं हाणे हीअं कर, वञु उन पखियुनि खे चओ
इहे पखी आहिनि उॾंदल, केॾीमहिल हिते त केॾीमहिल हुते पखी जो साथी हूंदो आहे। सो तूं वञी पखियुनि सां इहा माना पुछा कर इन पखियुनि खे ॾिठो आहे आदमखोर खे या न। सो तोतो चवणु लॻो बादशाह खे, जेको बादशाह सलामत जो हुकुम। सो तोतो उनजो धारीलो हो, ॻाल्हाईंदो बि हो। सो हाणे तोतो निकितो वञी पखियुनि ॾांहुं। सो हाणे तोतो निकितो उन पखियुनि खे हेॾां होॾां गॾु वॾु कई, पखियुनि खे ॿुधाई छॾी पंहिंजी ॿोली में त को अवां अहिड़े सिस्टम जो को आदमखोर किथे ॾिठो या न छा। सो नेठि बादशाह उते ई वेठो हुजे, तोतो हुतां थी फिरी हेॾां होॾां अची वापसी आयो बादशाह वटि। सो बादशाह चवणु लॻो तोते खे त ॾे ख़बर को ॾस पतो मिलियो आदमखोर जो या न, ऐं तो देरि बि जाम करे छॾी। सो तोतो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत आदमखोर जो अतो पतो मिली वियो, पखियुनि खां ख़बर मूंखे पहुची वई, पर पोइ बि उन जॻह ते ॾिसण जे लाइ आउं पाण वियुसि ऐं आउं ॾिसी आयो त आदमखोर बिल्कुलु उन जॻह में ऐं उहा छोकिरी बि उते अञा ज़िंदा आहे। सो बादशाह चवणु लॻो उन तोते खे त चलो सही आहे, इन आदमखोर जी त ख़बर पहुची वई। सो हाणे नेठि उहो बादशाह ऐं उहो तोतो ॿई हुतां निकिता, तक़रीबन 2 अढाई 3 टाइम थी मिड़ी 2 टे कलाक उते हिननि साई खईं। सो अञा राति थियण खे अञा थोरो टाइम हो। सो हाणे उन जॻह ॾांहुं निकिरण जे लाइ जेको आहे सो उते पुॼण जे लाइ बादशाह ऐं तोतो ॿई ॼणा निकिता, हाणे हणंदा आया। सो हाणे अञा बि पंधु थोरो परे हो उन जॻह जो। सो हाणे अची हिननि खे राति थियण वारी हुजे। सो हाणे बादशाह चवणु लॻो तोते खे त यार ॻाल्हि ॿुध, हाणे राति बि थियण वारी आहे, अॻियां तमामु झरझंग जाम आहे, अॻियां आहे आदमखोर, थी सघे थो मतां को हमिलो वग़ैरह करे या मारे विझे। ऐं त इंसान पर हू आहे, हू बि आदम, पर आदमखोर हू त ख़तरनाक आहे, खूनख्वार आहे, मारे बि सघे थो। हाणे अॼोको किथे न किथे बंदोबस्तु करियो, अॼोकी राति किथे गुज़ारियूं, पोइ सुबुह जो पाण निकिरंदासीं, ॾींहं ते शींहं आहे, पोइ सुबुह जो ॾिसंदासीं इन आदमखोर खे। हाणे किथे रहण जो बंदोबस्तु माना बादशाह ॻोल्हणु लॻो। सो नेठि ॾिसंदे ॾिसंदे हिकिड़ो दूंहुं हिकिड़े झंग मज़ा दूंहुं मथे थियो पिए। सो बादशाह चवणु लॻो त इहो झंग मज़ा हिकिड़ो दूंहुं थिए पियो हिकिड़ी जॻह में, थी सघे थो हिते को रहंदो हुजे। सो हाणे दूंहीं ते बादशाह ऐं तोतो निकिता, हणंदा आया, उन दूंहीं वटि पुॻा, ॾिसनि त उते हिकिड़ी झोपड़ी ठही पई हुजे, हिकिड़ी भूंगी ठही पई हुजे। सो बादशाह चवणु लॻो हिन झंग में को न को रहे थो, हीअ भूंगी हिकिड़ी ठही पई आहे, हिकिड़ी झोपड़ी ठही पई आहे। सो बादशाह अची कड़को कयो उते बि का हिकिड़ी वीचारी पोड़ी पीरसन माना रहंदी हुई, पोड़ी वीचारी रहंदी हुई। सो बादशाह अची उते पुॻो। बादशाह चवणु लॻो पोड़ी खे त अमां ॾे ख़बर अॼोकी राति मूंखे तो वटि रहंदे या न, आउं मुसाफ़िर माण्हू आहियां, कंहिं कम जे हिसाब सां निकितो आहियां। सो पोड़ी चवणु लॻी त अबा मुसाफ़िर माण्हू मुंहिंजी अखियुनि ते, तूं भले अॼोकी राति हिते रही सघीं थो मूं वटि। सो हिते बादशाह रही पियो उते, पोड़ी मानी ॾिनी हिनखे, हिन मानी बादशाह खाधी ढो ते। सो हाणे बादशाह हाल अहिवाल पोड़ी खां वठणु लॻो। सो हाल अहिवाल वरिती पोड़ी खां। सो हाणे पोड़ी पुछा करणु लॻी बादशाह खां त अबा ॾे ख़बर तूं कहिड़े कम जे हिसाब सां निकितो आहीं, हिते त चौधारी चो तरफ़ रुॻो झंगी झंग लॻो पियो, हिते तुंहिंजो कंहिं में कमु आहे, कहिड़ो कमु आहे, जे अगरि नाराज़ न थींद भले मूंखे पंहिंजी माउ सम्झी ॿुधा। सो हिते बादशाह चवणु लॻो उन पोड़ी खे त अमां बिल्कुलु तूं मुंहिंजी माउ बराबरि आहे, तोखे ॿुधाईंदसि। सो हाणे हिते बादशाह सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। बादशाह चवणु लॻो त अमां तो जहिड़ी अमां आहे मुंहिंजी, जेका मूं वटि हिकिड़ी इल्तिजा खणी आई त हिकिड़ो आदमखोर आहे जेको मुंहिंजी धीअ खे खणी वियो आहे। हाणे उहा अमां मुंहिंजी मूं वटि आई, मूंखे चई त हाणे आदमखोर हिकिड़ो मुंहिंजी धीअ खे खणी वियो आहे फलाणे हंधि फलाणे झंग मज़ा। सो उन जे करे हुन मूंखे चयो त मूंखे मुंहिंजी धीअ उन आदमखोर खां छॾाए ॾे। हाणे तंहिंजे करे आउं निकितो आहियां, हणंदा आदमखोर जी मूंखे ख़बर त पहुची वई आहे, पर हाणे राति थियण वारी हुई, तंहिंजे करे सोचियमि त हीअ राति किथे रहिजे ऐं पोइ सुबुह जो निकिरजे उन आदमखोर ॾांहुं। सो हाणे पोड़ी जॾहिं हिन बादशाह जी इहा ॻाल्हि ॿुधी त पोड़ी रोअण लॻी, ज़ारो ज़ार रोअण लॻी। सो बादशाह चवणु लॻो उन पोड़ी खे त अमां ॾे ख़बर तूं छला रोए पई, तोसां ख़ैर त आहे। सो हिते पोड़ी चवणु लॻी त अबा तूं ॻाल्हि न पुछ। हाणे मसइलो इहो हुयो जो मुंहिंजो, हाणे पोड़ी माना हक़ीक़त ॿुधाए पई बादशाह खे। बादशाह पुछा करणु लॻो त अमां भला तूं रोए पई इन जो को सबबु। सो हाणे पोड़ी ॿुधाए पई त अबा ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो पुटु हो हिकिड़ो ऐं मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो। मुंहिंजो पुटु अञा नंढड़ो हो, तमामु नंढो हो, मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो। हाणे हिकिड़ो मुंहिंजो पुटु हिकिड़ी आऊं। सो हाणे हिन झंग में अबा हिते रहूं थासीं, ऐं हिते ई मुंहिंजो पुटु अची वॾो थियो, नौजवान थियो, ऐं मुंहिंजो पुटु ऐं आऊं हिते काठियूं वग़ैरह वढी असांजो जान वग़ैरह पिया हलाईंदा हुआसीं। उन मज़े असांजो गुज़र सफ़र हले थो। हिकिड़ो मुंहिंजो पुटु हो, हिकिड़ी आऊं हुअसि। सो असीं ॿई ॼणा माउ पुटु काठियूं वग़ैरह वढे पंहिंजो जान वग़ैरह हलाईंदा हुआसीं।
पर हाणे ही जंग आहे। हिकिड़े दफ़ा आऊं ऐं मुंहिंजो पुटु ॿई वियासीं उन जंग में काठियूं वढण जे लाइ, त उते हिकिड़ो इंसानु मोह पियो हो ऐं उहो इंसानु मोह पियो। उन इंसान खे जानवरनि खाई छॾियो हो। उन जंग में उन इंसान खे कंहिं जानवरनि खाई छॾियो ऐं उन इंसान जे हथ में हिकिड़ी पइली मुंडी, हिकिड़ी हथ में मुंडी पइली। सो मुंहिंजे पुटु हरबरू उहा अंगूठी उन मंझां लाहिण जी कोशिशि कई। तो मुंहिंजो पुटु चवणु लॻो त अम्मा ही मुंडी पाण लाहियूं था, मुंडी क़ीमती आहे ऐं हीउ इंसानु त मरी वियो आहे, हिनखे जानवरनि खाई छॾियो आहे, हीअ मुंडी लाहियूं था, क़ीमती आहे, पाण खे पैसा वग़ैरह मिलंदा। सो नेठि मूं बि कोशिशि कई, मुंहिंजे पुटु बि कोशिशि कई, पर उहा मुंडी उन आङुरी मंझां उन हथ मंझां आङुरी मंझां निकिरे ई न। सो मूं चयो मुंहिंजे पुट खे त अबा छॾे नथी निकिरे, त धूड़ विझे त पाण नथा खणूं इहा मुंडी। सो मुंहिंजो पुटु ज़िद करणु लॻो। सो मुंहिंजो पुटु छा कयो जो उन मुंडी में हईं वात, मुंडी में हईं वात उनखे मुंडी खे छिकण जे लाइ। त मुंहिंजे पुट जे जेके ॾंदनि में सो उहो रतु उन इंसान जो लॻी वियो। रतु लॻी वियो त मुंहिंजो पुटु उहो रतु चूसणु लॻो। हाणे रतु चूसणु लॻो इंसान जो, त मूं हुनखे घणी छिकियो। सो वरी वियो, वरी रतु चूसणु लॻो। सो इहा आदत हुनखे पइजी वई। सो नेठि मूं हुनखे छिके खणी, मुंडी त कोन मिली, पर मुंहिंजे छोकिरे खे रतु चूसण जी आदत पइजी वई। रतु जॾहिं इंसान जो चखी, सो आउं वठी हिते आयुसि, पर मुंहिंजो पुटु मञे ई न, वरी वियो वञी उन जो रतु पीतईं। हाणे रतु पीतईं त हुनखे ॿी का शइ वणे ई न। सो मुंहिंजो पुटु नेठि रतु पी ऐं उतां आयो वरी हिते मुंहिंजे इन भुंगी में हिते। सो मूं हिनखे मानी आणे ॾिनी, मानी खाए न, बेहोश थी सुम्ही रहियो। जॾहिं अची सुबुह थियो त मानी वानी खाए न। सो बसि मूंखे एतिरो ई चए त मूंखे इंसान जो रतु खपे, मूंखे इंसान जो रतु खपे। सो हाणे हुनखे इंसान जो रतु खपे, त हाणे मुंहिंजो पुटु थी वियो आदमखोर। सो हाणे हुनखे रतु खपे, त रतु किथां अचे। सो नेठि उन ॾींहुं मूंखे चवणु लॻो त अम्मा हाणे तूं मुंहिंजी माउ आहीं। मुंहिंजो पुटु मूंखे चवणु लॻो त हाणे हुनखे रतु खपे। सो हाणे मुंहिंजो पुटु मूंखे चवणु लॻो त अम्मा तूं मुंहिंजी माउ आहीं, जे अगरि तोसां गॾु आउं रहंदसि त तोखे बि आउं मारे तुंहिंजो रतु पींदसि। इन खां बहितर आउं अम्मा तोखे छॾियो हलियो थो वञा। सो नेठि उन ॾींहं खां मुंहिंजो पुटु जीअं मूंखे छॾे वियो आहे, आदमखोर थी वियो आहे, मूं अञा ताईं न ॾिठो आहे। सो उन तो जेका ॻाल्हि कई सो इन में रोयां पई। थी सघे मतां इहो ई मुंहिंजो पुटु हुजे आदमखोर, इहो ई हूंदो, ॿियो केरु कोन हूंदो, बसि उन जे करे अबा आउं रोयां थी। सो हाणे तूं बादशाह माण्हू आहीं, सो हाणे तूं वञी पियो मुंहिंजे पुट खे मारींदे हल छा, बसि इन ॻाल्हि जे करे अबा ज़ारो ज़ार रोयां पई। सो हिते बादशाह चवणु लॻो त अम्मा तूं परेशान न थी, आउं तोसां वाइदो थो करियां, तुंहिंजे पुट खे सही सलामत तो वटि आणींदसि। हाणे ईअं कंदसि जो तुंहिंजो पुटु ईंदो तो वटि, आउं हुनखे इल्तिजा कंदसि, सभु कुझु चवंदसि ऐं तुंहिंजे पुट खे सही आउं कंदसि। आउं वेंदसि, तुंहिंजे पुट मूंखे मुंहिंजो ॾस पतो मिलियो आहे, फिलाणे हंधि आहे, आउं वञा थो उते ऐं हुनखे चवंदसि तुंहिंजे बारे में, तो वटि ज़ाहिरी ॻाल्हि ईंदो, पोइ तूं कोशिशि कजां हुनखे ज़ंजीरनि में ॿधिजां ऐं हुनखे ज़ंजीरनि में ॿधिजां, हुनखे तूं क़ाबू कजां, तो वटि ईंदो, वरी वेंदो, वरी ईंदो, पर ज़ंजीरनि में हुनखे तूं ॿधियो वेठी हुजां ऐं आउं तोखां चकर वरी लॻाईंदसि। सो पोड़ी चवणु लॻी त अबा ठीकु आहे। हाणे राति खैरनि जो हिननि गुज़ारी। हाणे सुबुह थियो त उहो बादशाह उन पोड़ी खां मोकिलाए चवणु लॻो त अम्मा हाणे दुआ कजां ऐं वञा पियो। सो पोड़ी उन बादशाह खे दुआ कई। हाणे उहो बादशाह ऐं तोते उहो वठी हलियो पियो बादशाह खे उन जॻह ते। सो हणंदे हणंदे अची उन जॻह ते पुॻा। हाणे अची उन जॻह ते पुॻा त तमामु वॾो जबल हुजे, उन में वॾी हिकिड़ी गुफ़ा ठहियलु हुजे, वॾो खंडरु हुजे। सो हाणे बादशाह ऐं तोतो अंदरि डरिया त उते उहा छोकिरी बेशक वेठी हुजे। सो हाणे बादशाह जीअं अंदरि डरियो, छोकिरी रड़ूं करणु लॻी। त तो हिते बादशाह चवणु लॻो छोकिरी खे त माठि कर, आउं तोखे बचाइण वियो आहियां, तूं डपु न कर। सो हिते उहो आदमखोर बि पुॼी हलियो। सो आदमखोर चवणु लॻो उन बादशाह खे त हाणे आदमखोर खे त ख़बर न आहे बादशाह केरु, पर हुन जे इंसानी हो। सो हाणे उहो आदमखोर चवणु लॻो त हाणे तूं अची वञ, तुंहिंजो रतु आउं पींदसि। बादशाह खे चवणु लॻो तूं अची वञ, तुंहिंजो रतु पींदसि। हीअ छोकिरी हिन जो मूं रतु न पीतो, हिनखे आउं ज़िंदा करे वठो, छो त मुंहिंजो हिन सां इश्क थी वियो, मुंहिंजो हिन सां प्यारु थी वियो। हाणे आदमखोर जो प्यारु थी वियो उन छोकिरी सां, तंहिंजे करे हुनखे न खाधो न रतु पीतो। सो बादशाह खे चवणु लॻो आदमखोर। सो हाणे आदमखोर चवणु लॻो बादशाह खे त आउं तुंहिंजो रतु पींदसि, तोखे मारींदसि। सो हिते बादशाह चवणु लॻो उन आदमखोर खे त ॻाल्हि ॿुध, तूं भले मूंखे मार, मुंहिंजो रतु पी, पर हिकिड़ी ॻाल्हि तोखे चवां थो, उहा तूं पंहिंजे ज़हन में विहार। सो हिते बादशाह चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध, तूं नंढड़ो हुएं, तोखे तुंहिंजी माउ निपायो, तोखे वॾो कयो, तोखे खारायो पीआरियो, तुंहिंजो पीउ त मरी वियो, तुंहिंजी अम्मा ई तुंहिंजे लाइ सभु कुझु कयो।
ऐं तूं उन्ही खे छॾे आदमखोर थी वे ऐं हिते अची माण्हुनि जा हिते हुते रत पियो पीएं। तुंहिंजी माउ खे बेसहारो उन झंग में छॾे आयो आऊं हींअर उनखे ॾिसो पियो अचां। भणिया तुंहिंजी माउ तुंहिंजे लाइ ज़ारो ज़ार रोए पई त मुंहिंजो पुटु आदमखोर थी वियो ऐं तूं तुंहिंजी माउ खे जीअं छॾे आएं वरी उॾां वेह बि कोन, तुंहिंजी माउ ॾांहुं लुणो बि कोन वाराई, ॾिठी बि कोन। शाबाश यार, तोखे हुजे। हाणे बादशाह एतिरो कुझु उन आदमखोर खे चयो। आदमखोर खे धकु लॻी वियो। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि कई त आदमखोर खे दिलि में धकु लॻी वियो। सो उहो आदमखोर उते रोअणु लॻो, उहो छोकिरो रोअणु लॻो। सो चवणु लॻो त बिल्कुलु ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, जीअं आऊं मुंहिंजी माउ खे छॾे आयो आहियां वरी मुंहिंजी माउ ॾांहुं वियो ई कोन आहे। सो नेठि चवणु लॻो बादशाह खे आदमखोर त भले ठीकु आहे, आऊं वञा थो मुंहिंजी माउ ॾांहुं। सो हाणे आदमखोर उन महिल बादशाह खां थी ऐं हिननि खे कुझु न कई। सो बादशाह वारी ॻाल्हि उन आदमखोर खे दिलि सां लॻी वई। सो उहो आदमखोर निकितो पंहिंजी माउ ॾांहुं, अची पंहिंजी माउ सां मिलियो, माउ सां मिली ऐं वरी वियो हलियो कंहिंजो न कंहिंजो रतु पीअणु। सो माउ ज़ंजीरनि में न ॿधो। सो हाणे बादशाह उन छोकिरी खे सही सलामत वठी अची निकितो आयो वरी साॻी इन पोड़ी वटि, छोकिरी खे बि गॾु वठी आयो। सो हाणे बादशाह पुछा करणु लॻो उन पोड़ी खां त अमां ॾे ख़बर पुटु भला तुंहिंजो आयो या न। तो पोड़ी चवणु लॻी त अबा बिल्कुलु काफ़ी टाइम काफ़ी वक़्त खां जीअं वियो हो मूं वटि हाज़िरी भरे वियो, मूं वटि आयो ऐं वरी हींअर वियो आहे कंहिंजो न कंहिंजो रतु पीअणु। पोइ हाणे कंहिंजो रतु पीए ख़बर न आहे। सो हिते बादशाह चवणु लॻो त अमां ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे पुट खे आउं सही कंदसि। हाणे तूं हीअं कजां, हाणे तुंहिंजो पुटु अचे त इन खे संगरनि में कंहिं ज़ंजीरनि में ॿधी इन खे क़ाबू कजां। तोसां आउं वाइदो थो करियां तुंहिंजे पुट खे आउं सही ऐं चङो भलो कंदसि। आदमखोर मजां हिकिड़ो इंसानु करे छॾंदो त सही थी वेंदो। पंहिंजे पुट खे तूं क़ाबू कजां, तोसां वाइदो थो करियां हीअ छोकिरी हुन मुंहिंजी माउ खे आउं ॾेई अचां थो ऐं इहो तुंहिंजे पुट खे सही कंदसि। तो पोड़ी चवणु लॻी त भले ठीकु आहे। सो हाणे बादशाह उन छोकिरी खे वरितो, हणंदे हणंदे सिधो आयो पंहिंजी बादशाही में, अची बादशाही में पुॻो। सो बादशाह चवणु लॻो उन पोड़ी खे त अमां तुंहिंजी धीउ सही सलामत आउं वठी आयसि। सो पोड़ी पंहिंजी धीउ खे ॾिठो, ॾाढी ख़ुशि थी। सो माउ धीअरूं पाण में मिलियूं। सो हाणे पोड़ी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, हिकिड़ी ॻाल्हि चवां नाराज़ न थींदो, जे अगरि मुंहिंजो इहो कमु कंदो त वॾो थोरो थींदो। सो हिते बादशाह चवणु लॻो त अमां ॻाल्हि कर, कहिड़ी ॻाल्हि आहे। सो पोड़ी चवणु लॻी त अबा ॻाल्हि ॿुध, आऊं ख़बर न आहे केतिरा ॾींहं हयाती हुजां, हीअ मुंहिंजी धीउ आहे। सो मूंसां गॾु आहे, ख़बर न आहे असीं झर जंग में असांजो को धणी न साईं। जे अगरि तोखे को एतिराज़ न हुजे, तूं नाराज़ न थी त मुंहिंजी धीअ सां शादी कंदे। तो बादशाह जॾहिं हुन पोड़ी जी ॻाल्हि ॿुधी त अमां हाणे ॻाल्हि ॿुध, शादी त आउं करियां जे अगरि तुंहिंजी धीअ राज़ी हुजे त आउं रज़ा ख़ुशी सां शादी कंदसि, जे अगरि धीअ तुंहिंजी राज़ी न आहे त शादी आउं न कंदसि। सो हिते छोकिरी दिलि में सोचियो त हाणे बादशाह खां वधीक ॿियो केरु आहे कोन, बादशाह त बादशाह आहे, इन सां शादी कंदसि त जीअं सुखी थी रहंदसि। तो छोकिरी बि हिते हा कई, चवणु लॻी त बिल्कुलु शादी करण जे लाइ आउं तयारु आहियां। सो नेठि बादशाह उन छोकिरी सां उन टाइम ते यकदमि कई शादी। सो बादशाह चवणु लॻो उन पोड़ी खे त चवणु लॻो त अमां ॿी बि अमां सां वाइदो करायां, हुनजो पुटु मूंखे सही करिणो आहे, तंहिंजे करे मूंखे तकड़ि आहे, शादी आउं करियो थो वञां ऐं तूं हिन महल में रह, हिते ई मुंहिंजे में, तूं वञी न केॾां। तुंहिंजी धीउ हाणे मुंहिंजी थी वई ज़ाल, मुंहिंजी राणी थी वई, हीअ बि हिते रहंदी, तूं बि हिते रहिजां ऐं आउं वञा थो, मूंखे वरी हिकिड़ी ॿी मुंहिंजी माउ आहे, हुनजो पुटु मूंखे सही करिणो आहे। सो नेठि उहा पोड़ी चवणु लॻी त भले ठीकु आहे। बादशाह यकदमि शादी करे वरिती। सो हाणे बादशाह हिते हिकिड़े हकीम खे घुरायो, हकीम आयो। सो हकीम सां सॼी ॻाल्हि मुहार कई त हीअ मसइलो हीअ आहे, आदमखोर खे सही वापसी इंसानु कीअं कजे। सो हकीम चवणु लॻो त हाणे हीअं कजांइ, आदमखोर जा जेके ॿ ॾंद जेके वॾा आहिनि उन इंसान जा हूंदा, उन आदमखोर जा ॿ ॾंद जेके वॾा हूंदा, वॾा नेश, उन सां ई हू रतु पींदो आहे ऐं रत जी लज़त, उनजो ज़ाइक़ो जेको उन ॾंदनि मज़ा उन ॾंदनि में आहे। सो उहे ॾंद कंहिं बि हाल में कढिया वञनि, जेकर उहे ॾंद निकिरी वेंदा त हिन खे तलब ख़तमु थी वेंदी रतु पीअण जी, त हू वापसी इंसानु थी वेंदो। सो नेठि बादशाह उन हकीम जी ॻाल्हि ॿुधी, ॻाल्हि मञी। तो बादशाह हिकिड़े सिपाही खे वरितो, नौकर खे वरितईं। हाणे घोड़े ते हणंदो हणंदो सिधो आयो उन पोड़ी वटि। सो अची पुॻो पोड़ी त पोड़ी अॻु में पंहिंजे पुट खे माना संगरनि में ज़ंजीरनि में ॿधी छॾियो। सो हाणे नेठि आयो, पोड़ी खे चवणु लॻो त अमां तूं टेंशन न वठि, तुंहिंजे पुट खे सही कंदासीं। सो हाणे नौकर सिपाही जेको आहे उन आदमखोर खे झले बीठा, उन छोकिरे खे सिपाही कंहिं अहिड़ी शइ खणी आयो, उन सां उन छोकिरे जा नेश कढणु लॻो।
सो हाणे नेश कढी वरिती उन छोकिरे जा, नेश निकिरी विया, छोकिरो बेहोश थी वियो, सुम्ही रहियो ऐं थधो वग़ैरह पाणी इन्हनि खे माना छोकिरे खे पियारियो उन आदमखोर खे। नेश उनजा निकिरी विया जेके आदमखोर वारा हुआ जेके वॾा, जंहिं महिल रत पींदो हो। सो नेठ काफ़ी टाइम जे सुम्हण खां पोइ जॾहिं छोकिरो उथियो त छोकिरे खे उहा रत वारी माना तलब ख़तमु हुई, आदमखोर वारी माना तलब ख़तमु थी वई हुई। सो हाणे उहो सही थी वियो। सो हाणे छोकिरो सही थी वियो। सो हुनखे इहो को सिस्टम हुजे ई न को हाणे रत पींदड़ या कंहिंजो छा माना जीअं आम इंसान पाण तो मूं जहिड़ा ईअं थी वियो। सो हिते पोड़ी चवण लॻी उन बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांजी महिरबानी, जेको मुंहिंजो पुटु तव्हां मूंखे सही करे ॾिनो, मूंखे वापसी माना मूंखे मोटाए ॾिनो। सो हिते बादशाह चवणु लॻो त अमां तोखे तुंहिंजो पुटु मिली वियो, अहिड़ी का ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि ॿी आहे कोन। हाणे तुंहिंजो पुटु आहे नौजवान आहे, तोखे कमाए खाराईंदो। पोड़ी चवणु लॻी त हा बा, पुटु मूंखे वापसी मिली वियो, ॿी का ख़ुशी आहे कोन। सो हाणे पोड़ी उन बादशाह खे दुआऊं ॾींदी रही। बादशाह उन पोड़ी खां उन छोकिरे खां उन पोड़ी जे पुट खां मोकिलाए वरी वापसी आयो पंहिंजी बादशाही में। हाणे अची पंहिंजी बादशाही में पुॻो त उहा पोड़ी बि उते रहणु लॻी ऐं हाणे उनजी धीअ उन बादशाह जी ज़ाल थी वई। सो उहा राणी थी वई। सो हाणे बादशाह सभिनि जा माना सुठा कमु कया, नेक कमु कया, चङा कमु कया। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।